ये मुझे गाड़ी की चाबी है। ये कबर है का ये ब ये ट्रे ये 4 ये 5 ये 6 इन कबर ते नालो लिखल आहे हालार हाजी इन कबर ते लिखल आहे इस्माइल हाजी। हे लगातार 5 कबरूं आहिनि हिकिड़ी पहिरांदीअ खां आहे। चौधारी हिननि जे हीअ दीवार ठहियल आहे नंढड़ी। हीअ बि कबरूं आहिनि पर हिन ते को नालो निशान कोन्हे। उहो कबरूं 5 ई 6 ई हिन कबर सां मैच थियनि थियूं। जेकॾहिं कबरुनि खे धोई करे साफ़ करे नाला ॾिसजनि त नाला पढ़ी सघजनि था, पढ़ण में ईंदा। मथे बि कबरूं हुयूं जिते अलम पाक लॻल हुयो। सुवाल ई हुआ त मतारा मोखीअ जे मटन वटि धणीअ खे प्यारा थी विया, पर उतां हिननि खे हिते अची कंहिं दफ़न कयो। असुल किथां जा हुया, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। को त हाणे बुला खान जा, को किथां जा, पर ही हाजी हुया सभु। ऐं मोखी वटि शराब जे हिसाब सां ईंदा, हिकिड़ो कारोबार कंदा वला आलम। सो हाणे असां अॻिते वेंदासीं। वरी मंज़िल असांजी कराची आहे वापसि। हीउ ॾिसो हिकु दफ़ो कबर ते जेके भी पत्थर आहिनि या कबरुनि खां अलावा जेके पत्थर पिया आहिनि से चिट्स थाली वारा कबर आहिनि, पत्थर आहिनि बिल्कुलु तराशियल। ऐं अफ़सोस इहो आहे त लतीफ़ जे हिन किरदारनि जी कंहिं बि सार संभाल न आहे कई। न को आर्कियोलॉजी वारा आया आहिनि, न को सरकारी बोर्ड लॻल आहे, न को ॿी का सार संभाल आहे। सो ही अॻियां लजपत राय वेठो आहे, मुंहिंजी गाॾी जो ख़्यालु थो करे। ओ या मुंहिंजी बाइक बीठी आहे वया हीअ लजपत राय आहे। अवां कुझु चवंदा मुख़्तसिर ॻाल्हायो असांखे बयानु ॾियो मतारनि ऐं मोखी बारे में। मतारा ऐं मोखी जी क़बर ऐं मतारनि जे क़बरनि जे विच में इलाही वॾो फ़ासिलो आहे। ऐं असांखे जेको किसो ॿुधायो वियो आहे त मतारा जेका आहे मोखी जे ई आस्थाने ते ई जेका आहे न, असां जॾहिं मोखी उन्हनि खे ॿुधायो त हिन में नांग पियल हुयो, माना नांग हुनजा माना बाक़ियात पियल हुई, तॾहिं हुन मतारनि इहा ॻाल्हि ॿुधी त उते ई दम ॾेई छॾियो। हाणे जॾहिं त मतारनि उते दम ॾिनो त पोइ मतारनि जो हिन जबल मथे जेका आहे सा कीअं माना हिते ॿियो त हीअ जेके क़बरूं 6 क़बरूं आहिनि जेके इहे 6 क़बरूं हिकिड़ी चौदीवारी जे अंदरि आहिनि। हिकिड़ी क़बर हुनजे पहिरांदी ते ॿाहिरि आहे। 6 क़बरनि ते नाला लिखियल आहिनि। बहरहाल डॉक्टर साहिब मोखी ऐं मतारनि जे बारे में जेका तहक़ीक़ कई आहे इहा अञा बि गौर तलब ज़रूरु आहे। त मतारा 6 हुया ऐं 6 ॿाहिरि हुया चवनि था, ऐं 7 ॿाहिरि हुआ। 6 जा त नाला आहिनि पर 7 जो नालो लिखियलु कोन्हे ख़बर ते। मोखी ऐं मतारा सिंध जो हिकिड़ो इंतिहाई तारीख़ी ऐं अमर किरदारु आहे जेके शाह लतीफ़ गायो आहे। पर चवनि था इहे कोहिस्तान जा हिकिड़ा अमीर वापारी हुया जेके कराची ईंदा हुआ इन ई रस्ते ते। हेॾां ई कोहिस्तान वेंदा सरी जा चवनि था, के वरी थाणे बुला खान जो चवनि था, पर सरी बहरहाल हीउ इलाइक़ो हिकिड़ो ई आहे। हिते कीअं पूरियो मतारनि खे जेकॾहिं अमीर हुया त? हीउ हिते माना हीउ आगाटो क़ब्रिस्तान आहे। हीउ नाराथर टकरी आहे। नाराथर देह जो नालो बि आहे। हू मोखी देह आहे जिते मोखी जी क़बर आहे। असां उते बि हींअर वियासीं, उते ॾिसी आयासीं। हीउ उतां ई टकरी आहे। हीउ असां हिन मथे हो शाही मथे टकरी छेड़े खां हेठि लही
हेठि आगाटू क़ब्रिस्तान बि आहे ऐं नओं हिन मक़ामी आबादी जो नओं क़ब्रिस्तान बि आहे आगाटू। उहो सॼो असां हींअर हिते निहारे सॼो असां हिकिड़े सर्वे कईसीं त मूंखे ईअं लॻो त ऐं उते ॿियो हेॾी वॾी टकिरी मथे बि क़बरूं आहिनि त उहे उन दौर में माण्हुनि इन मढ़ खे हिन टकिरी ते कीअं खणी विया हूंदा। आऊं त चढ़ियसि ॿिली आऊं वेही मथे चढ़ी वियसि कलाक ॿ मूंखे लॻा आहिनि। हीअ महर फ़क़ीर बाबा ऐं जंपर माना कमांडो आहे इंस्पेक्टर बि आहे पुलिस में ऐं हिन त कमांडो वांगुरु चढ़ी वियो पर मूंखे चढ़ण में ॾाढी तकलीफ़ थी। चलो साईं महिरबानी मां खणी विया मुख़्तसिर तारीफ़ ॿुधायो सो मोकिलणी आहे। अस्सलाम वालेकुम महर फ़क़ीर ऐं लजपत राय नाराथर जबल गजाब कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।